अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम सां गॾु मां आहियां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, गुज़िरियल जमहूरी हुकूमत जा 5 साल पूरा थिया आहिनि। 5 सालनि में तवानाई जो बहरान ऐं अमन अमान जी ख़राब सूरत हाल, बदमनी जेका सिंध, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में पंहिंजो डेरो जमाए वेठल रही ऐं उन ई दौर में तालिबान सां अमन मुज़ाकरा थिया जेके नाकाम थिया, त वरी बलोचिस्तान आगाज़ हुकूक बलोचिस्तान नाले जेके बलोचनि खे रिआयतूं ॾियण जी ॻाल्हि कई वई, उन्हनि बि बलोचनि जे फटनि ते मरहम न रखियो। उनखां पोइ चूंडूं थियूं त चूंडुनि में पीपल्स पार्टी हिकिड़े सूबे ताईं महदूद थी वई ऐं सिंध में अमन अमान जी सूरत हाल उन्हनि 5 साल गुज़िरियल 5 सालनि में केतिरनि ॾहाकनि खां ख़राब रही। अमन अमान जे हवाले सां सिंध सूबे जी सूरत हाल कॾहिं बि आइडियल न रही ऐं उनखां पोइ जेके 2 माह बोॾूं ऐं बरसातनि में सिंध जा माण्हू दरपदर थींदा रहिया। ॿिटे मकानी निज़ाम ते सिंध जा माण्हू जेके आहिनि से उहे सरापा एहतजाज रहिया। इन सॼे सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां स्टूडियो में जेको महिमान आहे पीपी अॻवाण, जेको पाण मुसलसल पूरी ज़िंदगी जदोजहद में रहियो आहे, जनरल ज़िया वारे मार्शल वारे दौर में जेल बि काटियईं ऐं जंहिं बि धुर में रहियो हमेशह सची ऐं खरी ॻाल्हि कयईं। अॼु असांजे प्रोग्राम में ॾिसूं त केतिरी सची ऐं खरी ॻाल्हि करे थो त गुज़िरियल 5 सालनि में पीपी छा वयो अवाम सां, छा वापरायो ऐं हाणे जेका पीपल्स पार्टी जी ईंदड़ हिकमत अमली हूंदी उहा कीअं हूंदी ऐं कीअं ॿियनि सूबनि में पीपल्स पार्टी पंहिंजी तंज़ीम खे मुनज़िम कंदी ऐं मज़बूत कंदी। इन ते ॻाल्हाइण अॼु असांजो महिमान आहे पीपी लाड़काने डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणो MNA गुल मोहम्मद जखरानी साहब। वॾी महिरबानी अवां जी, प्रोग्राम में आया। छा चवंदो जेका 5 सालनि जी कारकर्दगी रही पीपल्स पार्टी जी, उन में अमन अमान जो मसइलो, तवानाई जो बहरान हो। पहिरीं जेकॾहिं तवानाई जे बहरान ते ई ॻाल्हि कजे त लोड शेडिंग जेको आहे सो काफ़ी अरसे खां वॾो मसइलो रहियो। पीपल्स पार्टी दावा कई त असां ख़तमु कंदासीं, आवाम ते जेको आहे सो जल्द रिलीफ मिलंदो, आवाम खे रिलीफ त न मिली सघियो, अञा ताईं न मिली सघियो। छा चवंदो तव्हां? सभ खां पहिरियों महिरबानी जो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांखे घुरायो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं काफ़ी शयुनि खे तव्हां पंहिंजो इंट्रो में जेको ॻाल्हियूं कयूं आहिनि इहे तमामु घणा क्वेश्चन आहिनि, उनजा जवाब ॾियणा आहिनि ऐं चाहे जेतिरे तक तवानाई जो बहरान जो मसइलो आहे इहो मुसलसिल काफ़ी सालनि खां हलंदो रहियो आहे। ईअं न हो त को असांजे गवर्नमेंट अचण खां अॻु में को बहितर हो, सूरत हाल अॻु में ई ख़राबु हुई। असुल में इन मामले खे जेकॾहिं ॾिसंदासीं माज़ी में त इहो असुल में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे। थरकुल प्रोजेक्ट जी जॾहिं शुरूआत कई, इफ़्ताह कयो 94 में, उन सां गॾु केटी बंदर जो, त उन में इहो ज़हन में रखी त अॻिते फ्यूचर में असांखे जेके ख़दशात आहिनि त एनर्जी जे मसइलनि जा उन्हनि खे लाइ, बल्कि उनखां पोइ वरी मियां नवाज़ शरीफ़ अची वियो 97 में, त हुन अचण सां इहे प्रोजेक्ट ख़तमु करे छॾिया। उन जे ज़हन में इहो हुयो, हालांकि हुन वसी नज़र ॾिसे हा त इहो प्रोजेक्ट ख़तमु न करे आहे, छाकाणि इहो पूरो नेशनल इंट्रस्ट जा प्रोजेक्ट हुया, वॾा मनसूबा हुया। लेकिन हुन जे ज़हन में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हुई त हुनखे पंजाब जे माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ काला बाग बंदि ठाहिणो हो ऐं उन लाइ जेकॾहिं का थलकुल जो इहो मनसूबो थी वञे त पोइ उन जो को जवाज़ न रहे। जेको बाज़ारि हू चवनि पिया आहे त उन जो असुल में उन मां त कैनाल था निकिरनि जेके एग्रीकल्चर पर्पज़ लाइ हू कनि था, पर बाज़ारि इहो ॿुधाइनि था त एनर्जी जो मसइलो आहे, उन करे काला बाग बंदि ठाहिणो। मां उहो चवां उन लाइ इहे जेके प्रोजेक्ट आहिनि इहे मनसूबा को साल में 1.5 में कोन थींदा। हिकु त वॾो जेको हिकिड़ो प्रोजेक्ट असां वटि ख़ुदि गुडू कश्मीर में 747 मेगा जो प्रोजेक्ट आहे, उहो हाणे कंप्लीट थियण ते आहे, जेको उन दौर में थियो आहे। इन करे ॿिया बि नंढा नंढा जेके आहिनि उहे थिया आहिनि ऐं थरकुल जो जेको मेन मनसूबो उनजी शुरूआत थी वई आहे, उनजो कमु हलंदड़ आहे, उनमें रस्ता बि ठहिया आहिनि, काफ़ी बुनियादी कम बि थिया आहिनि। सो इहे सभु शयूं उनखे नाहे त बिल्कुलु न कयो वियो आहे, पर उन लाइ उनखे अॻिते कम खे वधाइण जी कोशिशि कई वई आहे। केतिरो कम थी सघियो थरकुल प्रोजेक्ट ते बिजली जे हवाले सां? अञा काफ़ी कम रहणो, पर हा 5 साल यकीन मां सम्झां थो घटि हुआ ऐं ॿियो मुआशी मसइला बि हुआ, तमामु घणा पैसा बि खपनि उन लाइ, हर बजट में उनजे लाइ पैसा बि रखिया विया। कमु हले पियो, कमु रुकियो न आहे, पर अञा उनखे ज़रूरत आहे उनखे कमु करण जी, बल्कि इहो वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे हाणे जेको थींदो। कीअं था ॾिसो हाणे त वफ़ाक़ में जेको आहे मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे, सूबे में आहे पीपल्स पार्टी, हाणे तव्हां सम्झो था वफ़ाक़ खां तव्हां कहिड़ी था उमेद रखो मनसूबो मुकमल थी सघे थो जॾहिं त तव्हांजी वफ़ाक़ में बि हुकूमत हुई त न थी सघियो? ॾिसो न, असल पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे उन मां का चङाई जी उमेदु नज़र कोन थी अचे, बल्कि हिकिड़ी असां इन शइ खे हिकिड़ी ख़ुशाइंदा ॻाल्हि सम्झूं था त हिकिड़ो जमहूरी अमल पूरो थियो ऐं ॿिए जमहूरी गवर्नमेंट खे उहो ट्रांसफ़र थियो आहे। पाकिस्तान में इहा हिकिड़ी नई शइ थी आहे जेका अॻु में थियणु खपे आहे, शुरू खां जॾहिं खां वठी मुल्क ठहियो, पर अॻु में ईअं न थियो। हमेशह ग़ैर जमहूरी क़ुवतनि चोर दरवाज़नि खां अची हिन मुल्क जे मथां आइननि खे टोड़े ते राता आया आहिनि, जंहिंजे करे 10-11 साल उन हुकूमतूं बि कयूं आहिनि
ऐं माण्हुनि जे बुनियादी हक़ गसब कया आहिनि, तंहिं करे फस्ट टाइम इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे। ऐं उनखां सवाइ बि मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयां जेकर जॾहिं असांखे हुकूमत मिली तॾहिं बि हिन मुल्क में वॾो मुआशी बहरान हो ऐं वार ऐं टेरर वारी जेका सूरत हाल हुई उहा सभिनी जे साम्हूं हो। त हिकिड़ो मुशरफ हिकिड़ो आमिर उहो वेठो हो, बज़ाहिर त वॾी बड़बड़ करे पियो, वॾियूं ॻाल्हियूं करे पियो त असां वार ऐं टेरर खे फेस कयूं पिया था, ऐं अरबे डॉलर जो कोन से हुनखे ॿाहिरां मिलिया आहिनि, उनखां उहे बि सभु उन्हनि जो को अकाउंट कोन्हे त कहिड़े पासे विया आहिनि। पर हालत इहा हुई जो सवात ऐं मालाकंड ऐं ॿिनि इलाइक़नि ते उनमें बाक़ाइदे तालिबान जी ऐं हिननि जी जेके बि मिलिटेंट हुआ उन्हनि जूं हुकूमतूं क़ाइमु हुयूं। ईअं न त को उन्हनि जा गोरीला वार हुई, पर हुननि जूं हुकूमतूं फ़ैसिला उहे कनि पिया ऐं शहरनि खे बेदख़ल करे हुननि कब्ज़ो करे, थाणनि ते हुननि जो कब्ज़ो हो। इन कंडीशन में जॾहिं असांखे हुकूमत मिली त ज़ाहिर ॻाल्हि आहे त उनखे केरु इनकार नथो करे सघे त उन शइ खे बि हुकूमत खे फेस करिणो हो। ऐं उन में काफ़ी माण्हू उते माइग्रेट थिया, वरी उनखे कढणो पियो लखनि जे तइदाद में, जंहिंखां पोइ उते ऑपरेशन थियो तॾहिं उते वञी सूरत हाल काफ़ी उनमें काबू में अची वियो जेको अॻु में न हुयो। ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया बि जेके मसइला साम्हूं हुआ उन में बि पहिरीं त असां सां कोलेशन गवर्नमेंट में नवाज़ शरीफ़ वारा बि गॾु हुआ। उन्हनि जो पहिरियों असांजो फिनांस मिनिस्टर बि इसहाक डार हो जेको हाणे उन्हनि जो आहे। उन्हनि वञी मियां साहब खे इहो ॿुधायो त हे मुआशी तौरु मुल्क बिल्कुलु ख़तमु आहे, पोइ हिते पियल आहे ऐं हे वफ़ाक़ी गवर्नमेंट बि न हली सघंदी, उन्हनि खे एतिरा रिसोर्सिस बि कोन्हनि, हुकूमत हलण जे क़ाबिल कोन्हे। उन खे मद्देनज़र रखी न बहानो बनाए जजनि जो पोइ छॾे ॾिठूं त असां वञी तख़्त लाहौर मज़बूत कयूं पंहिंजे पंजाब खे, बाक़ी हे हूअं सर्वाइवल न करे सघंदा। लेकिन इन सर्कमस्टेंस में सदर आसिफ अली ज़रदारी साहब उन गवर्नमेंट खे हलायो। ऐं उनखां अलावा मां इहो नथो चवां त खीर ऐं माखी जूं नदियूं वहिजी वियूं, बल्कि वेंदे वेंदे उन्हनि में इनखे वार ऐं टेरर खे बि फेस कयो। उनखां अलावा माण्हुनि खे रिलीफ ॾियण जी बि कोशिशि कई, जंहिंमें शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलियो ऐं वार ऐं टेरर ते बि ॻाल्हायूं था। पर तव्हां मुआशी हवाले सां तव्हां चयो त सूरत हाल ख़राब हुई, ॾाढो मुल्क जी कमज़ोर हुई इकोनॉमी कंडीशन, तव्हां हिनखे मज़बूत करण लाइ छा कयो, तव्हां कहिड़ियूं पॉलिसियूं जोड़ियूं? सर ॾिसो न, पॉलिसी जे जेतिरे करे असां इहो मां त नथो चवां, जेकर ॾिसो मुल्क जी जेका सूरत हाल आहे उहा हाणे खां कोन्हे। हिन मुल्क जी जेका हिस्ट्री आहे 7-8 साल हिन मुल्क जी तारीख़ में तक़रीबन 40 साल मार्शल लॉ जो रहियो आहे। उहे सभु इन जे बुनियाद में वेंदासीं त उन्हनि सॼे इन मुल्क खे झंझोड़े छॾियो। हे मुल्क तव्हांखे 5 साल मिलिया, इन 5 सालनि में कहिड़ी बहितरी अची सघी? कंहिं बि शोबे में का बि बहितरी न? मां उहो उहो चवां थो, मां अॻु में चयो त खीर ऐं माखी जूं नदियूं कोन वहिजियूं, लेकिन मुल्क खे हलाइण जे क़ाबिल बनायो जेको हली न पियो सघे, इदारनि खे हलाइण जे क़ाबिल बनायो, हालांकि इदारा वहिजी विया। ऐं हाणे त हे जेके आया आहिनि जन वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं, जन इनकलाबनि जूं ॻाल्हियूं कयूं, जन तब्दीली जूं ॻाल्हियूं कयूं, हाणे अची विया आहिनि न कहिड़े बि तरीक़े सां मैंडेट खणी चोरायो अथऊं, छा बि कयो अथऊं। इहे वक़्तु ऐं अॻिते हालत ऐं हिस्ट्री में जॾहिं ईंदासीं त पोइ इहे सभु ख़बरूं अची वेंदियूं साम्हूं। जीअं असगर ख़ान केस जो मामिलो थियो 97 में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ईअं कयूं जो हुनखे 17 सीटनि ते वञी उनमें विहारियऊं नेशनल असेंबली में, हाणे खणी 42-43 सीटूं आहिनि। त हाणे इहे कीअं थियूं आहिनि, पंजाब जो मैंडेट कीअं थियो, इहो हिकिड़ो जुदा बहस आहे। लेकिन इन्हनि माण्हुनि सां वाइदा कया आहिनि। हाणे त जुमो 8 ॾींहं हिन जी हुकूमत थिए, माण्हुनि खे हाणे ख़बर पइजी वई आहे। हिननि असांखे खोखला वाइदा कया आहिनि, असां अचण सां एनर्जी क्राइसिस ख़तमु था कयूं ऐं मुल्क खे मुआशी बहरान मां कढूं था ऐं तव्हांजा सभु मसइला हल कंदा। हाणे त डाउन साइज़िंग जे तरफ़ था वञनि था ऐं इदारनि खे प्राइवेटाइज़ेशन जी तरफ़ खणी था वञनि ऐं एनर्जी जो मसइले लाइ एनर्जी जे इहे सभु कंडीशन रहियूं आहिनि। 5 सालनि में इहे सभु शयूं न ठीक थी सघियूं, तव्हां सम्झो था त 8 ॾींहंनि में बहितरी थी सघे? मां उहो चवां थो त हिननि ख़ुदि इहे वाइदा कया। असां त अॻु में ई चऊं पिया त हे अहिड़ा मसइला कोन्हनि जो राति पेट में हल थी वञनि या इन में टाइम खपंदो आहे। हाणे उहे साॻियूं असां वारियूं ॻाल्हियूं था कनि त तव्हांखे हाली सबर करिणो पवंदो, इन में 5 साल बि लॻी सघनि था, इन में 3 साल बि लॻनि था, इन में वक़्त जी दरकार आहे। उन करे माण्हू बेज़ार थिया आहिनि, छाकाणि हिननि त इहो माण्हुनि खे सब्ज़ बाग ॾेखारिया न त असां वटि अलाउद्दीन जो चिराग आहे, असां अचण सां असां वटि सभु अकुल कुल आहियूं, सभु कुझु हल कंदासीं। त हाणे बि जेको बजट आंदा आहियूं उहो घाटे टोड़ बजट आंदा आहियूं, जंहिंमें जेको सो मुलाज़िमनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो न रखियो आहे। हालांकि असांजे दौर में तक़रीबन 200% जे क़रीब असां मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं। पहिरियों मूंखे यादि आहे 50% असां हिन तनख़्वाह जो वाधारो कयो त अपोज़िशन लीडर चौधरी निसार हुयो त उन उथी बि सख़्तु मुखालफ़त कई त मुल्क हेॾे मुआशी क्राइसिस में आहे, तव्हां 50% कीअं पघारूं वधायूं आहिनि। लेकिन असां उहो कयो। उनखां पोइ वरी ॿिए बजट में 3 में ईअं मजमूई तरह 5 साल में तक़रीबन 200% असां उन में इज़ाफ़ो आंदो आहे, जेका रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। उनखे सां गॾोगॾु जेका मां तव्हांखे अॻु में बि अर्ज़ु कयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम रुगो पीपल्स पार्टी वारनि लाइ कोन हो, मजमूई तरह सॼे मुल्क जे लाइ रखियल आहे। उहा बग़ैर कंहिं पॉलिटिकल तफ़रीक़ खे सभिनी खे उहा हिकिड़ी सहूलियत ॾिनी वई। अहिड़े तरीक़े सां बेरोज़गार जेके माण्हू हुआ, जेके रोज़गार मां मुख़्तलिफ़ दौरनि में कढी जे उनखे छॾियऊं लखनि जे, उहे बग़ैर सियासी तफ़रीक़ जे सभिनी खे बहाल कयो वियो।
रोज़गार जे हवाले सां बि जेके करप्शन जूं ॻाल्हियूं या जाली आर्डरनि जा जेके मीडिया में रिपोर्ट थींदा रहिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाक़िया या माण्हू पाण जेके आहिनि से सुबुह तौरु ईंदा रहिया एहतजाज कंदा रहिया इन्हनि ते तव्हां छा चवंदो पीपल्स पार्टी रोज़गार त ॾिनो पर हिन वक़्त ताईं बि माण्हुनि खे जाली आर्डरनि जे हवाले सां अञा ताईं जेको आहे सो इंक्वायरियूं थियनि पियूं माण्हुनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि तव्हां छा चवंदो हिन ते उहो त ॾिसो न इहे हर जाइ ते जेके आहिनि से इहे ब्लैक शीप्स हूंदा आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा कामोरनि में बि थी सघनि था ऐं ॿियनि इदारनि में बि थी सघनि था जेके अहिड़े क़िस्म जा वाक़ई पर लेकिन मां इज्तिमाही ॻाल्हि थो कयां सभिनी खे जाली आर्डर कोन मिलिया आहिनि काफ़ी माण्हू रोज़गार में लॻी विया आहिनि या जेके माण्हू नौकरियुनि खां निकितल आहे 12 सां जेके नवाज़ शरीफ़ जे दौर ऐं ॿियनि दौरनि में निकितल आहे उहे सभु बहाल कया विया आहिनि उन्हनि खे को जाली आर्डर त कोन मिलिया आहिनि अच्छा जेके हाणे एहतजाज कनि था केतिराई टीचर्स आहिनि जेके जिन जूं 2500 जेके नॉन टीचर्स आहिनि जेके माना जाली जिन जा कोर्ट बि तस्लीम कयो आहे त जाली आहिनि उन्हनि जा एजी बि चवनि था त इहे भर्तियूं असां मञूं ई कोन था उन्हनि माण्हुनि जो छा थींदो जेके एहतजाज कनि था असेंबली जे ॿाहिरि आहिनि रोज़ माण्हू पघारनि जे ख़िलाफ़ एहतजाज कनि था उन्हनि जे हवाले सां छा उन्हनि जा आर्डर ॾिसो मां इहो नथो चवां त मां पहिरीं इहा ॻाल्हि कई त मां इहा दावा ई नथो कयां त असां इन सॼे 5 सालनि जे अरसे में सभु शइ मसइला ई हल करे छॾिया ऐं माण्हुनि जो मसइलो ईअं त आहे कोन बाक़ी इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था इहे सभिनी माण्हुनि खे जेको कुझु थियो हो जेको कुझु साम्हूं अचे पियो इहो छा हो जेकॾहिं बहितरी आंदी त उनखे बहितरी जो फ़ैसिलो त ॾिसो न बहितरी जो फ़ैसिलो सिंध जी आवाम त पाण ॾेई छॾियो न हालांकि वॾा इतिहाद जुड़िया 10 जमायती इतिहादूं ठहिया उन में GHQ बि अची वियो उन में जाग पंजाबी जाग वारा बि अची विया उन में असांजा नेशनलिस्ट सॾाईंदड़ उहे बि अची विया चूचू जो मुरबो सभु गॾिजी विया एंटी पीपल्स पार्टी हुन में हिकिड़ो ॼण त उहो PNA टाइप हिकिड़ो अलायंस ठहियो लेकिन सिंध जे माण्हुनि उनखे त मुस्तरद करे छॾियो न जंहिंजो तव्हां बि ख़ुदि ज़िक्र कयो उन वॾा हिकिड़ा मुहिम हलाया ऐं जलसा जुलूस कढिया त बिटो निज़ाम अची वियो सिंध विराइजी वियो तबाही बर्बादी थी वई पीपल्स पार्टी ख़तमु करे छॾियो लेकिन माण्हुनि हुननि खे सम्झी छॾियो त हे जेका रिंगट आहे हे काथों जी आहे हे काथों जी डिक्टेशन मिलियल आहे हे काथों हुननि खे इहो लेक्चर मिलियो आहे ठीकु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे कि अहिड़ा फ़ैसिला बि थींदा आहिनि जेके अवाम खे पसंदीदा न हूंदा आहिनि उहे असां बैक थियूं असां अवाम जे आॾो अवाम जे ताक़त खे असां मञूं था न असां त अवाम जे ताक़त ते अवाम जे बलबोते ते हुकूमत कयूं था उन जे राय जे ख़िलाफ़ को बि माण्हू आख़िरकार फ़रिश्तो त केर बि कोन्हे न किथे का कोताही कमी थिए थी त उन खे असां माण्हुनि जी ॻाल्हि खे मञियो आहे उनखे एतिराम कयो आहे उन्हनि जे राय जो ईअं न आहे त को न कयो ब्रेक जो टाइम थियो ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन अच्छा अमन अमान जे हवाले सां केतिरनि ॾहाकनि खां अमन अमान जी सूरत हाल सिंध में ॿियनि सूबनि में पर असां ॻाल्हि कंदासीं सिंध में बि ख़राबु रही का अहिड़ी आइडियल न रही गुज़िरियल 5 सालनि में बि इंतिहाई अमन अमान जे हवाले सां तव्हां ॾिसो त शहर ऐं ॻोठ वरितल रहिया ॻोठनि में क़बीलाई तकरार अगवान जूं वारदातूं माण्हू मरंदा रहिया शहरनि में दहशत गर्दी ऐं हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत अमली छा हूंदी पहिरीं ॻाल्हि त मां इहो तव्हांखे अर्ज़ु कयां त असां जे गवर्नमेंट में इहो ज़रूरु थियो आहे जो जिथे अॻु में मां पंहिंजनि इलाइक़नि जे हवाले सां अॻु में उते इहा सूरत हाल हूंदी जो नंढड़ा ॿार अॻुवा थींदा तव्हांजे हुन में जनरल ते वेंदा कश्मीर में कंदकोट में या ॿियनि इलाइक़नि में बि किरायूं पर काफ़ी इन असांजे पीपल्स पार्टी अरसे दौरान उहो सॼो उनजो रोकथाम थियो अगवा बराए तामान जो या जेके ॿारनि जे अगवा जो सिलसिलो इहो मतिलबु तव्हां उते माण्हुनि खां वञी पुछंदो त उहो माण्हुनि खे सिंध में बंदि थी वियो आहे न किथे मां इहो नथो चवां त किथे क्राइम त अमेरिका में बि थिए थो यूरोप में बि थियनि था ॿियनि जॻहियुनि ते बि मां चवां थो उनमें कमी आई आहे ऐं सुठा ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि बग़ैर कंहिं हुनजे जेके CSS अफ़सर आहे उन्हनि खे अहिड़े सनाउल अब्बासी जहिड़ा रोज़ तव्हां ॾिसो त मीडिया में रिपोर्ट थिए थो रोज़ केतिरा माण्हू अगवा था थियनि उन में ॿार बि अगवा थियनि था ॿार उहो मां तव्हांखे ॿुधायां थो न अॻु में त उनजो जेको रेशो उनमें घटिताई आई आहे बाक़ी इहो न आहे त मां चवां थो त वाक़िया न आहिनि वाक़िया थींदा रहिया आहिनि सुठा ऑफिसर लॻाया विया आहिनि उन्हनि खां ई कमु वठिणो आहे ऐं बाक़ी मजमूई तरह जेका मुल्की सूरत हाल ही उनमें वार एंड टेरर जो उन में असां बि उन खां ॿाहिरि नथा वञी सघूं लेकिन KPK में वधीक थियो आहे ऐं उनखां अलावा असां सां वॾे
वॾो हिकिड़ो अलमियो इहो हो जो हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जेके जन जा ख़ुदि तालिबान सां ऐं ॿियनि सां राब्ता हुआ जेके अहिड़े क़िस्म जूं अपीलूं बि हुनखे कनि पिया मिसलन त पंजाब खे छॾे ॿिए जाथे वणे शहबाज शरीफ़ या ॿियनि अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं पंहिंजा तालुका ऐं उते कुझु बि न पियो थिए सिंध में थियनि पिया कंहिं ते ॿिए KPK में थिए पियो ऐं बलूचिस्तान में त हिकिड़ो पुराणो इशू आहे रहियो आहे जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे त उन्हनि जो हिकिड़ो जो तहरीकूं हलंदियूं रहियूं कॾहिं जबलनि ते कॾहिं कीअं उन्हनि सां बि कोशिशि कई हुई जंहिंजो तव्हां तज़करो कयो कोशिशूं उहे कामयाब न थी सघियूं ॾिसो उहो न थी सघियो पर हिकिड़ो एफर्ट्स वरिता विया प्रेसिडेंट साहब वरिता विया पर उनजो ग्राउंड ते उनजो रिज़ल्ट छा रिज़ल्ट त कुझु बि कोन्हे रिज़ल्ट जी ॾिसो न रिज़ल्ट मां इहो नथो चवां त उहे सभु माण्हू जबलनि खां लही आया या उहा शयूं ख़तमु थियूं उहे पंहिंजा थियूं पर कोशिशूं असांजे दौर में वरितियूं हुयूं जंहिंजे आगाज़ हुकूक बलूचिस्तान जी शुरूआत कई वई ऐं बलूचिस्तान जे क़ौम खां हेड ऑफ स्टेट जे हैसियत में प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान माफ़ी वरिती उहो हिकु हुनजो पर्सनल त हो कोन हो माज़ी में जेके बि स्टेट जे तरफ़ां हुननि जे मथां एक्शन थिया आहिनि उन हवाले सां त उन खां सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधायां जेकर इहे त कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि वार एंड टेरर जा या लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां या जॉब्स जे हवाले सां या माण्हुनि खे जेके रिलीफ ॾियण जी ॻाल्हियूं असां कयूं हिकिड़ा इनफ़रादी मसइला आहिनि ॿिया इज्तमाही मसइला इज्तमाही मसइलनि जे हवाले सां मां इहो चवंदुसि हिन गवर्नमेंट में असांजे इन में लास्ट हुन में पहिरियों दफ़ो हिकु त नेशनल फिनांस कमीशन जो जेको इशू हो जेको कंट्रावर्शियल रहियो काफ़ी मुख़्तलिफ़ दौरनि में उहो हल ई न पियो थी सघे छाकाणि त सिंध जो डिमांड हो त असांखे आमदनी जे बुनियाद ते अवॉर्ड ॾिनो वञे छाकाणि असां वधि में वधि जेको आहे सो आमदनी हितां पैदा थी थिए ऐं उनखे अलावा पंजाब वारा अॻु में इंजॉय कनि पिया आबादी जे बुनियाद ते हुनखे उहो उनजो ऑलरेडी हुयो बलूचिस्तान वारनि घुर कई त असांजो सूबो एराज़ी में सॼे पाकिस्तान जे ॿियनि जेके बि अकाई आहिनि उन सभिनी खां वॾो आहे एराज़ी जे बुनियाद ते असांखे जेको आहे सो अवॉर्ड ॾिनो वञे त इहे सभु मुतनाज़ा यकी रहियो आहे इन असांजे अकाइनि जे दरमियान इहे झेड़ो हलंदो रहियो केरु हल न पियो करे सघे उहो बि असांजे गवर्नमेंट में मल्टी क्राइटेरिया में उनखे हल कयो वियो जंहिंमें आमदनी खे बि रखियो वियो जंहिंमें एराज़ी खे बि रखियो वियो जंहिंमें गुरबत खे बि रखियो वियो जंहिंमें आबादी खे बि रखियो वियो जंहिंमें सभिनी इतफ़ाक़ कयो जंहिंमें नंढनि सूबनि खे काफ़ी उनमें फ़ाइदो पहुतो आहे ऐं उनखां अलावा 18th अमेंडमेंट जे ज़रिए सूबनि खे अख़्तियारात ॾिना विया कॉन्करेंट लिस्ट जेको भुट्टे साहब जे टाइम में 73 जे आइन में जेको वाइदो थियलु हो कॉन्करेंट लिस्ट 10 सालनि में ख़तमु थींदो लेकिन अनफॉर्चुनेटली भुट्टो साहब अॻु में शहीद थी वियो जंहिंखे ज़ियाउल हक़ अदालती मर्डर करे शहीद कयो 10 साल पूरा ई कोन थिया उन करे उहो मामिलो अञा ताईं यकी हेतिरनि सालनि ते रहियो पियो जंहिंखे उनखे हिन गवर्नमेंट में कॉन्करेंट लिस्ट जो ख़ात्मो थियो काफ़ी सब्जेक्ट जेके आहिनि सूबनि खे मिलिया आहिनि तरमीम तहत जेके इदारा सूबनि खे मिलिया सिंध हुकूमत अञा ताईं उन्हनि खे कंट्रोल न करे सघी आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वारा पंहिंजे लेखे दाऊं था कनि सिहत जो शोबो तबाह लॻो पियो आहे ऐं सिहत जा जेके खाता आहिनि उनमें सिंध हुकूमत जी उन्हनि में रिटी कोन्हे का उनमें जिना अस्पताल में तव्हां ॾिसो केतिरो एहतजाज थिए थो कार्डियो में आहे NICH में आहे इन में तव्हां छा चवंदा ॾिसो न हिकिड़ो उहो आइन जो हिसो बणिजी वियो आहे उहो करिणो आहे उनमें अमल थियण में कुझु शयुनि में देरि लॻंदो आहे पर लेकिन उहो हिकिड़ो आइन जो हिसो थी वियो आहे हिकिड़ो कान पास थी वियो इहो हिन गवर्नमेंट में थियो आहे सूबनि खे अख़्तियारात कंहिं हद ताईं मिलिया आहिनि ऐं उनखां अलावा उनखां 20th अमेंडमेंट जेको आणियो इलेक्शन कमीशन खे आज़ादु कयो वियो इहे सभु रवायतूं हिन गवर्नमेंट में थियूं आहिनि जेके अपोजिशन ऐं गवर्नमेंट जे मर्ज़ी सां इलेक्शन कमीशन ठही आहे ऐं उनखां सवाइ सदर पाकिस्तान पहिरियों दफ़ो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहिब इहो मिसाल क़ाइमु कयो जंहिं पंहिंजा पावर पार्लियामेंट खे मुंतक़िल कया आहिनि जेको पाकिस्तान जी हिस्ट्री में कॾहिं बि कोन थियो आहे ऐं इहो त तव्हां ॾिसो न इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अॻु में जेका हर आमिर ऐं डिक्टेटर या जेके सिविलियन माण्हू आया आहिनि इवन जेको मियां नवाज़ शरीफ़ अॻु में 2/3 मेजॉरिटी खणी आयो उहो पंहिंजो पाण खे अमीर अल मोमिनीन बणाए पियो 14 तरमीम में मिलाने उहे शयूं जेके न थी सघियूं उन्हनि खे त नज़रअंदाज़ नथो करे सघिजे न मां उहो चवां थो कुझु जेके मसइला मां उहो पहिरियों ई चवां थो त इहो त न आहे त असां सभु मसइला हल करे छॾिया को मसइलो ई कोन्हे जन सर्कमस्टेंस में असां आयासीं मुल्क तबाह ऐं बर्बाद हो इदारा तबाह ऐं उनखे अलावा को एतमाद न रहियो अकाइनि जो हिक ॿिए जे दरमियान उन सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके 5 साल कढिया आहिनि विथ रिकनसिलेशन जे हुन जे तहत सभिनी धुरियुनि खे पाण सां गॾु खणी हलणु जहिड़ो ऐं अपोजिशन खे बि उहे फैसिलिटेट कयो आहे जेको अॻु में तसवर में कोन हो हमेशह अपोजिशन लाइ हिन मुल्क लाइ इहो तसवर हो त अपोजिशन जे लाइ कूड़ा केस जेल ऐं तकलीफ़ूं ऐं कूड़ा केस इहो हूंदो अपोजिशन जो तसवर लेकिन इन तसवर खे पीपल्स पार्टी ख़तमु करे छॾियो कंहिं बि तरीक़े सां न अपोजिशन खे तंग कयो लेकिन जेके बि अपोजिशन जा माण्हू पार्लियामेंट जे अंदरि हुया उन्हनि खे बि डेवलपमेंट जा जेके प्रोजेक्ट आहे जेके ट्रेज़री बेंचनि वारनि खे मिलिया उहे साॻिया अपोजिशन वारनि खे अञा वधीक मिलिया मुंहिंजो तव्हां खां इहो ई सुवाल हो त हाणे छा हिकमत अमली हूंदी अमन अमान जी सूरत हाल 5 सालनि में बि ख़राब रही 11,000 खां मथे माण्हू मारिया विया रुगो कराची में ई ॾिठो वञे त ऐं हाणे कहिड़ी हिकमत अमली हूंदी
अमन अमान हाणे रुगो तव्हांजी हुकूमत आहे न प्रायोरिटी हूंदी त अमन अमान बहितर थिए उन लाइ असां पंहिंजा सभु एफर्ट्स वधासीं ऐं उन खां सवाइ जेके बि माण्हुनि जा बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे जे तरफ़ हल करण जी पूरी कोशिशि कबी छाकाणि ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी यकीनन हिकिड़ी फेडरल पार्टी आहे उन जे त पूरे मुल्क जे अंदरि हुन जा पंहिंजा यूनिट्स आहिनि ऐं उते त तनज़ीमी अमल आहे कमु हले पियो लेकिन सिंध बेस्ड आहे ज़रूरी उन करे जो लीडरशिप जो सिंध सां वास्तो आहे गड़ी ख़ुदाबू सां नएंदेरे सां उन करे सिंध जे माण्हुनि बेइंतिहा इन पार्टी खे सपोर्ट कई आहे हाणे बि जेको हिन मामले में जिन जो तव्हां तज़किरो कयो मुख़्तलिफ़ इशूज़ खे इन्हनि इशूज़ खे खणी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे हाईलाइट करण जी कोशिशि कई हुई लेकिन सिंध जे माण्हू उन्हनि जी न ॿुधी सिंध में मुक़ररी कई वई एतिरा साल पोइ बि अमन अमान जी सूरत हाल बहितर छो न कंहिंजी मुक़ररी रेंजर जेका केतिरनि सालनि खां आहे त बहितर हालतूं करण जे लाइ जेके अमन अमान जे हवाले सां ख़राब हालतूं उन कंट्रोल करण रेंजर्स खे घुरायो वियो त रेंजर्स छा कयो एतिरे अरसे में ज़रूरी न हुयो त पुलिस ते एतिरो ख़र्च कजे एॾो बजट उन्हनि लाइ रखियो थो वञे केॾांहुं थो वञे जॾहिं सूरत हाल उहे जो उहे आहे न इहा बिल्कुलु तव्हां मां इन ॻाल्हि खे सम्झां थो त रेंजर्स जो बि घणनि जायुनि ते अहिड़े क़िस्म जा अचनि था त उन्हनि जो को ख़ातिर ख़्वाह या जेको हुनखे करणु खपे जे पंहिंजी ज़िमेदारियुनि जो उन जे बजाए रुॻो वेठा आहिनि या टीह खणनि था ऐं हिकिड़नि जायुनि ते अहिड़ी क़िस्म जूं शिकायतूं बि अचनि थियूं जे बिल्कुलु भरिसां क्राइम बि थिए थो त रेंजर्स वारनि जी पोस्टिंग उते आहे उनखे चयो वञे थो थिए थो चवनि था असांखे मथां को हुकुम न आहे इहे आहिनि बिल्कुलु तव्हां सही था चओ इन खे रिव्यू करण जी ज़रूरत आहे जो असां पंहिंजे पुलिस खे वधीक बिल्कुलु वधीक पुलिस वारा उनमें भर्ती कया वेंदा वधीक माण्हुनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी उहो जेको हूंदो आहे उहो त बिल्कुलु थींदो इहो त प्रोसेस आहे न जीअं पॉपुलेशन वधे थी त इहो त भर्ती जो सिलसिलो उहो हलंदो हाणे बि भर्तियूं त कयूं थी वञनि पर जेके आहिनि हिन वक़्तु माण्हू जेके उन्हनि खां सही तरह कमु छो न उन्हनि खां बि वठो छा जेके माण्हू नया भर्ती कया वेंदा उहे अची करे सॼे अमन अमान जी सूरत हाल कंट्रोल कंदा तव्हां इहो तव्हां सम्झो ॻाल्हि खे जे कराची शहर जेको पाकिस्तान ठहण खां पहिरियों 3.5 लाख 4 लाख आदमशुमारी ते मुश्तमिल शहर हो ठीकु आहे हाणे उहो तक़रीबन 2-2.5 करोड़ जे लॻभॻि आहे त हाणे उन में तव्हां उहो साॻी जेका नफ़री हूंदी उहा त तव्हांजे ओतिरी त न हूंदी न ज़ाहिर आहे तव्हांखे वधीक माण्हू खपनि न उनखे कंट्रोल करण जे लाइ उन करे इहो त हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे त उहो भर्ती जो सिलसिलो हलंदो ऐं अॻिला जेके उनजो इहो मतिलबु कोन्हे जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे फ़ारिग़ कयो वेंदो या उनखां कमु न वरितो वेंदो उहो पंहिंजो कमु कंदा ॿियनि माण्हू जिते जिते उहो बि उन्हनि जे जेके तजवीज़ूं अचनि थियूं त अञा असांखे हेतिरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे उहे माण्हू उन्हनि खे ॾिबा जदीद वेपन्स ॾिबा पंहिंजे पोएं दौर में बि भर्ती कया तव्हां माण्हू हाणे बि तव्हां नईं भर्तियुनि जी ॻाल्हि कयो था त भर्तियुनि करण सां कहिड़ो रिज़ल्ट अचे थो भर्तियूं नौकरियूं रोज़गार ॾियणु सुठी ॻाल्हि आहे इन खां इनकार नथो करे सघे पर जेकॾहिं भर्तियूं कयूं वञनि त जेके आहिनि माण्हू उन्हनि हिन वक़्त ताईं कहिड़ो कमु कयो आहे जिन ते ज़िमेदारी लागू थिए थी अमन अमान बरक़रार रखण हिकिड़ी ॻाल्हि सम्झो तव्हां बिल्कुलु इहो चओ था त जेके मसइला आहिनि पर उन सां गॾु तव्हां इन खे बि इग्नोर नथा करे सघो तव्हां भई अंग कर मूंखे इहा ख़बर न हुई तव्हां छा ते ॻाल्हाईंदो मां तव्हांखे अंग कर ॾियां त हज़ारनि जी तइदाद में पुलिस वारा बि शहीद थिया आहिनि मुख़्तलिफ़ ईअं न आहे त हाणे उन खे बि इहो तव्हां रुॻो उनखे डिमोरलाइज़ करण बि मां सम्झां थो इहो बहितर न आहे उन्हनि में पंहिंजो किरदारु कमु त इहो त कनि था न उहो त जॾहिं शहीद था थियनि त माना उहो क्रिमिनल सां या टेररिस्ट सां उहो विढ़नि था मुक़ाबला कनि था ये सब शयूं आहिनि काथे पॉजिटिव अवाम बि त मरे थो न अवाम बि त टारगेट करे मारियो थो वञे बम धमाकनि में माण्हू मरी था वञनि केतिरा उहे त थियनि था न उहो त ॾिसो न उहो त हाणे खां कोन थियो आहे लॉ एंड ऑर्डर जी सूरतहाल सही करण गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे उहो त गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे बिल्कुलु असां इनखे इनकार नथा कयूं त गवर्नमेंट उनखां आजो पाजो न आहे उनजे फर्ज़नि में उहो शुमार आहे ऐं हर माण्हू जो उनजे जान जो माल जो इज़त जो तहफ़ुज़ करणु हुकूमत जी ज़िमेदारी आहे उन लाइ हुकूमत पंहिंजे वसां न घटाईंदी अॻु में बि कोशिशि कई आहे हाणे बि कोशिशि कंदासीं इंशाल्लाह असांजी इहा कोशिशि हूंदी ऐं उन में असां ॿिया बि जेके स्टेक होल्डर आहिनि उनखे बि इहा गुज़ारिश कंदासीं उहे बि पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि अच्छा जेकॾहिं कराची सॼी सिंध जे कराची बि सिंध में ई आहे ऐं जेकॾहिं सॼी सिंध जी अमन अमान जी सूरतहाल ॻाल्हि कई वञे त शहरनि खां अलावा जेको ॿहिराणियुनि में क़बीलाई तकरारनि रोज़ माण्हुनि जे अॻवान जा वाक़िया थियनि था इन ते बि कॾहिं गुज़िरियल 5 सालनि में या हिन वक़्त ताईं को अहिड़ो क़दम खणंदे नथो नज़र अचे गवर्नमेंट जो त इन शइ खे रोके सघिजे इन शइ खे घटि करे सघिजे क़बीलाई तकरारनि ते बिरादरियुनि जा केतिरा माण्हू जेके आहिनि से मारिजी था वञनि माण्हुनि खे अगवा कयो थो वञे दुश्मनियूं आहिनि नोगो एरियाज़ थी था वञनि पिया बिल्कुलु सही आहे क़बीली झेड़ा इहो हिकिड़ो वॾो नासूर आहे ताज़ो जेको हैदराबाद में सोलंगी बिरादरीअ जा 5 माण्हू मारिजी विया इन ते बि गवर्नमेंट जो न को रद्द अमल न को एक्शन न को बयान साम्हूं अची बहरहाल इहे तमामु अफ़सोसनाक ॻाल्हियूं इहे इन जे लाइ ॾिसो बिरादरियुनि जा जेके झेड़ा आहिनि इहे बिल्कुलु गवर्नमेंट जो कमु आहे उहो एक्शन खणे लेकिन उन में
धुरनि खे आमादा करणु, उन्हनि खे राज़ी करणु, उन्हनि खे विहारणु, छाकाणि कोर्टनि जे ज़रिए मसइला हल थियनि कोन था। तव्हां प्रैक्टिकली खणी ॾिसो, ईअं खणी माण्हू वेही कंहिं एयर कंडीशनर हाल में इहो तबसरो करे सघिजे थो त भई इहो सॼो इन लाइ इहे फ़ैसिला न थियनि, इन खे विहारजनि। नथा कनि। हिकिड़ो खून जो केस आहे, तव्हां वञी प्रैक्टिकली ॾिसो, उहो त के 20 साल ताईं हले थो, करे 10 साल ताईं हले थो कोर्ट में, उनखां पोइ बि उहो धुरियूं ठहनि त कोन था न, उनखे जा कोर्ट छॾे थो। उन लाइ इहो आहे त उन लाइ बाक़ाइदे असां हिकिड़ियूं कमेटियूं तश्कील ॾींदासीं जेके धुरनि खे आमादा कंदो या हुनमें अवेयरनेस पैदा कजे त हीअ हिकिड़ी जहालत आहे जेको असां हिक ॿिए जो नुक़सानु था कयूं, जानी नुक़सानु था कयूं, इन में मजमूई तरह क़ौम जो नुक़सानु आहे। त मां सम्झंदो उन खां पोइ जॾहिं माण्हू इन ॻाल्हि खे सम्झंदा या अवेयरनेस पैदा थींदी त पोइ गॾु वेहंदा हिकिड़े टेबल ते, त मसइलो हल थी वेंदो। अहिड़े नमूने सां कोशिशूं कबियूं ताकी उनमें इनमें कमी आणे सघे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, इन्हनि 5 सालनि में काफ़ी सारा एतिरा वाक़िया थिया जिन जीअं ॿोॾूं आयूं, 2 बरसातूं थियूं, सिंध जा माण्हू दरपदर रहिया, कुझु माण्हुनि खे रिलीफ मिलियो, पर अञा ताईं बि केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे अॼु न मिली सघिया आहिनि। उन खां अलावा उरड़ी जी वबा जेका फैलिजी, उन में बि केतिरा ई 500 खां मथे जेके ॿार आहिनि उहे पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेठा। इन खे कंट्रोल न करे सघी सिंध हुकूमत। इन ते काफ़ी वक़्त खां पोइ इन जा जेके आहिनि से गवर्नमेंट जे तरफ़ां बयान ईंदा रहिया, ॼण गवर्नमेंट जूं अखियूं बंदि हुयूं, रोज़ ॿार मरिया पे। उन खां अलावा स्कूलनि जो हिकिड़ो वॾो इशू साम्हूं आयो, गोस्ट स्कूल हा, बंदि पियल स्कूल हा, तालीम मुकमल तौर ते तबाह रही, बेटनि जो विकिरो इन ई पीपल्स पार्टी जे 5 सालनि में साम्हूं आयो। इन्हनि ते तव्हां छा चवंदो? ख़ासि करे छा पीपल्स पार्टी वटि अहिड़ा के प्रोग्राम न हुया, अहिड़ा के बजट न रखियो वियो त जेकॾहिं सिंध में वबाई बीमारी फैलिजे थी त उनखे वक़्त ते घटि में घटि कंट्रोल करे सघिजे? चङो जो तव्हां इहो पॉइंट आउट कयो त वाक़ई जेके हिते मसइला इशूज़ गवर्नमेंट जे साम्हूं रहिया आहिनि उन में 2 वॾा इहे डिज़ास्टर बि अचनि था जिन खे फेस करणो पियो। हाणे इहे जेके डिज़ास्टर आहिनि इहे त कंहिं माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे। मिसाल तौरु पहिरियों जेको टोड़ी जो ब्रीच पियो इंडस ते, सॼो इन ते तनक़ीद थी ते गवर्नमेंट जी या इरिगेशन डिपार्ट वारनि जी नाअहली आहे, न थियो आहे। हालांकि तमामु एतिरो वॾो डिज़ास्टर हो जो पाणी इन तादाद में हो जो इहो नामुमकिन हो जो इन ते कंट्रोल थिए, लेकिन उनखां पोइ माण्हुनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी अकेलो नाहे छॾियो। यकीनन माण्हुनि खे तकलीफ़ थी, माण्हुनि जा घर बर्बाद थिया, लुड़ी विया, शहरनि में पाणी अची वियो। त हाणे उनखां पोइ जेके मुतासिरीन आहिनि उन लाइ इहो असां क्लेम कयूं या सम्झूं त असां 2 ॾींहं ते उन्हनि खे घर बि ठाराए ॾियूं हा या उन सॼो कुझु थिए हा, उन एज़ इट इज़, ईअं मुमकिन कोन्हे। पर इहो चवणु त पीपल्स पार्टी न कयो आहे, पीपल्स पार्टी जा तव्हां उन्हनि ॾींहं तव्हांजा नुमाइंदा बि ईंदा हुआ, पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा, पीपल्स पार्टी जा मिनिस्टर, पीपल्स पार्टी जो चीफ मिनिस्टर, सभु आवाम सां गॾु हुया। ऐं प्राइम मिनिस्टर केतिरा दफ़ा, प्रेसिडेंट पाण जेको आहे सो मुख़्तलिफ़ जायुनि ते वियो आहे, विथ पंहिंजे ॿारनि सां खे बि गॾु वठी वियो आहे त मुतासिरीन सां मिलण ताकी हुनजी हौसला अफ़ज़ाई करे, तंहिं करे उन्हनि जी भरपूर मदद कई वई। उनखां पोइ ॿियो डिज़ास्टर जेको बारिशुनि जो आयो, हाणे हिकिड़ो पहिरें जे लाइ त इहो चई सघिजे पियो त हे उन्हनि जी नेग्लिजेंसी आहे, इरिगेशन वग़ैरह, पोइ हेॾो जो मथों जेको आयो उन खे केरु बंदि ॿधे आहे। इहे त कुदरती डिज़ास्टर, इहे अमेरिका में बि अचनि था, जापान में अचनि था। तव्हां ॾिसंदा हूंदो पंहिंजे टेलीविज़न जे स्क्रीन ते उते केतिरे कहिड़े नमूने सां गाॾियूं लुड़नि थियूं, घर लुड़नि था, त उहे माण्हू, उहे क़ौमूं असां खां सदियूं एडवांस आहिनि, पर उहे बि इन शयुनि खे नथा रोके सघनि। तंहिं करे उहे आया आहिनि त उन्हनि खे बि माण्हुनि खे अकेलो न छॾियो वियो आहे। माण्हुनि जी मदद अगरि कई आहे त पीपल्स पार्टी कई आहे, ॿिए त कंहिं ज़रूरु उहो उन्हनि जो त कमु रुॻो तनक़ीद करणु, इहो हिकिड़ो सवलो कमु आहे न। प्रैक्टिकली कंहिं बि उनजी मदद न कई। हालांकि पंजाब में हुननि जी गवर्नमेंट हुई, उहे चाहिनि हा त कुझु मदद करे सघनि पिया, पर उहो रुॻो हिते हिकु ॾींहं लाइ लड़ी न को नवाज़ शरीफ़ आयो, शहबाज़ शरीफ़ हिते असां गुड्डू वारे पुल ते बीठा हुआसीं, हिन रुझान वारे पासे खां आयो त ईअं तेज़ रफ़्तारी सां गाॾियूं कढी हलियो, 2 मिंट लाइ बीहण बि गवारा न कई त पुछियो माण्हुनि खे तव्हांजो छा हाल आहे। तंहिं करे इहो माण्हू सम्झनि था त हर ॾुखी सुखी में भई माण्हुनि जी जेका मददगार आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि सिंध जे अवाम खे अकेलो नाहे छॾियो, न को निंदड़ को कयो आहे। तंहिं करे इन्हनि शयुनि खे जेके डिज़ास्टर या ॿियूं शयूं आहिनि
आहिनि उन्ही खे बि बिल्कुलु परघोर थी आहे माण्हुनि जा। अच्छा, वबाई बीमारियूं जेके फैलजियूं ॾिसो न बीमारियूं फैलजनि थियूं बिल्कुलु उन में यकीनन काफ़ी जेको नुक़सानु थियो आहे तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, पर उन में बि उन जो लाइ उनजी तदारुक करण जी कोशिशि कई वई। डॉक्टरनि खे मुख़्तलिफ़ जायुनि ते कैंपूं लॻायूं हुयूं हर कंहिं ज़िले में, जिथे तव्हां अगरि चवंदो त डिटेल असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़िले वाइज़, त ईअं न आहे त कोई उन लाइ बिल्कुलु माण्हू दाऊं कंदा रहिया, रोईंदा रहिया, माण्हुनि जा ॿार कॾहिं इहे कैंपूं लॻाइनि, पोइ इन शइ खे कंट्रोल त न करे सघे जॾहिं एतिरियूं जानियूं ज़ाया थियूं, पर उन खां सवाइ केतिरियूं जानियूं बची हुयूं हुन तव्हां उहो बि सम्झो न, त जानियूं ज़ाया थियूं। मां चवां थो अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। उनखे लाइ बल्कि उन लाइ कोशिशि कई आहे, डॉक्टरनि जूं टीमूं ठहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जायुनि ते माण्हू विया आहिनि, दवाऊं ॾिनियूं वियूं आहिनि, पर तंहिंखां पोइ बि हिकिड़ी वबा वारी बीमारी हिकिड़ी अहिड़ी फैलिजी वई जंहिंमें नुक़सानु त थियो आहे। अच्छा, ॻाल्हि कजे जेकॾहिं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़ातिलनि जे हवाले सां, त माण्हुनि खे इहा बि शिकायत रही त उमेदु हुई माण्हुनि खे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, वफ़ाक़ में बि हुई तव्हांजी, सूबनि में बि तव्हांजी हुई, त मोहतरमा जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघंदा। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांजे लीडरनि जा बयान इन ते तब्दील थींदा रहिया, ॼण इन शइ खे घुमाईंदा फिराईंदा रहिया, सियासत थींदी रही इन ते। हिन वक़्त ईअं क़ातिल गिरफ़्तार छो न थी सघे? पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कयां त मोहतरमा जी जेका शहादत आहे, मोहतरमा को ऑर्डिनरी या आम हिकिड़ो मर्डर न आहे, पर हिकिड़ी इंटरनेशनल फिगर हुई, तमामु वॾी हिकिड़ी शख़्सियत हुई। उन में तमामु घणा अवामिल उन में शामिल रहिया आहिनि। हिकिड़ो माइंड सेट हो जंहिंसां हिकिड़ी जंग जंहिंजे लाइ मोहतरमा करे पई, जेको चैलेंजिस खे क़बूल करे हिते आई, उन करे उन लाइ इहो चवण त हुनजे लाइ हिकिड़ो को SP या कंहिं थाणे जो सूबेदार वेही जांच करे या फलाणनि खे ॿधी विहारे छॾिया, ईअं त उहे माण्हू पकड़िया जेके माण्हू उन्हनि जे जेके इस्तेमालु थिया या जिथे रहिया, जिथो थियो आहे या जिथो बैतुल्ला मसूद जंहिं ओन कयो उनखे उहो मारिजी वियो। ईअं न आहे त उहो न थियो आहे, पर हिकिड़ो माइंड सेट सां जहिड़ो आहे उहो अञा हींअर बि हलंदड़ आहे। त उन करे इहो न आहे त को मोहतरमा जे लाइ न कयो वियो, ऐं मोहतरमा जे लाइ इहे जेके ॻाल्हियूं कनि था उहे जेका प्रोपगेंडा जो हिकिड़ो अमल, उहे मोहतरमा जा फॉलोवर्स या उन जेके चाहींदड़ आहिनि उहे सम्झनि था त पार्टी सभु कुझु कयो आहे, लेकिन उन सां जंग असांजी जारी आहे, उन्हनि सां अञा बि जंग जारी आहे। जेके मोहतरमा जा क़ातिल आहिनि उहो जहिड़ो को हिकिड़ो इंडिविजुअल न आहे, पर हो जेके इहे कनि था उहे को मोहतरमा जा सॼण न, उहे मोहतरमा जे हयाती में मोहतरमा जे जान जा दुश्मन आहे। जेके हींअर वेही ॻाल्हियूं था कनि त मोहतरमा लाइ कुझु न थियो, उहो त मोहतरमा जे शहादत ते बि वागूं वारा ॻोढ़ा ज़रूरु ॻाढ़ियऊं, पर अंदर में हो ख़ुशि आहे त मोहतरमा जी पार्टी। अवाम न, अवाम जी ॻाल्हि, अवाम ॾिसो न, अवाम जी ॻाल्हि न आहे, अवाम जी ॻाल्हि ते चयो वञे थो त अवाम थो करे न, असांखे ख़बर आहे न उहे माण्हू कनि पिया जेके एंटी मोहतरमा, एंटी पीपल्स पार्टी जेके बि फोर्सिस आहे, फर्ज़ कयो नवाज़ शरीफ़ वेही चवे त भई हीअं थियो, या उन जा जेके हिते इतिहादी वग़ैरह रहिया आहिनि उहे कनि पिया न, उहे त माण्हू सम्झी विया उन्हनि खे त हे त मोहतरमा जे हयाती में मोहतरमा खे तकलीफ़ ॾियण वारा माण्हू हुआ, मोहतरमा खे जलावतनी लाइ मजबूर इन्हनि कयो, मोहतरमा जे मथां कूड़ा केस इन्हनि माण्हुनि कराया जेके हाणे वेही कनि था, लेकिन उहे क़ातिल जेके धुरियूं उहे जेके इंडिविजुअल्स आहे उहे सभु गिरफ़्तार थिया आहिनि, हींअर बि उहे जेलनि में आहिनि। ऐं उनखे अलावा जेको मेन जेको मोहरक हो बैतुल्ला मसूद उहो त मारिजी वियो। त अहिड़े तरीक़े सां मां उहो न चयो इहो काफ़ी आहे, उहो हिकिड़ो माइंड सेट आहे, उन सां असांजी जंग हाणे बि हलंदड़ आहे, उहो जहिड़ो आहे उहो त ख़तमु कोन थियो आहे। अच्छा, तव्हां 5 साल मुख़्तलिफ़ धुरियूं वठी सियासत कंदा रहियो, मुफ़ाहिमत जी सियासत ॼण इंट्रोड्यूस ई तव्हां कराई, गॾिजी करे वेही करे सभु हुकूमत कयो अचो असां सां, हाणे बि तव्हां जेको आहे सो मिंथू कंदा था वठो पार्टियुनि खे त अचो असां सां गॾु हुकूमत में शामिल थियो, इहो छा आहे? ॾिसो मुफ़ाहिमत जे जेतिरे क़दुरु तालुक आहे, मां तव्हांखे इन जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे, उन में असल में असांजो वॾो हिकिड़ो अलमियो रहियो आहे हिन मुल्क जो, हिते तक़रीबन काफ़ी अरसो हिते मार्शल आर्ट जो रहियो आहे, आमिर डिक्टेटर आया आहिनि, ऐं उन्हनि हमेशह कंहिं न कंहिं सियासी धुरनि जे कुल्हे ते बंदूक हलाइण जी कोशिशि कई वई आहे, उन्हनि खे चोर दरवाज़नि मां आणे कुझु इक़्तिदार जो हुन जे वात में गिरह विझी उनखे पाण सां गॾु मिलायो आहे, उन में वेंदे मियां नवाज़ शरीफ़ हुजे या ॿियूं धुरियूं हुजनि, लेकिन मोहतरमा जलावतनी जे दौरान जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ मुशरफ को माफ़ी वठी 10 सालनि लाइ सियासत खे ख़ैराबाद करे वियो हलियो ॿाहिरि हो, त इनखे मोहतरमा ई हौसलो ॾिनो ऐं उन में चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते जेके सयूं कयूं, उनखां अलावा मुफ़ाहमत ते हिकिड़ो पूरो किताबु लिखियो, ताकी इन करे त आईंदा जेके बि आमिर ऐं डिक्टेटर आहिनि उन जे लाइ जेके बि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, हालांकि भली माज़ी में उन्हनि सां गॾु बि रहिया आहिनि, पर उन्हनि लाइ असां पंहिंजो दरवाज़ो खोलियूं ताकी आईंदा हू अहिड़ी ग़लती न कनि, बजाए जो आमिरनि ऐं डिक्टेटरनि जो साथ ॾियनि उहे पॉलिटिकल फोर्सिस सां गॾु हुजनि। उन करे हिकिड़ो ग्रेट वॾे ब्रॉड बेस सोच जे तहत हिकिड़ो मुफ़ाहमत वारो
थ्योरी मोहतरमा ॾिनो जंहिंजे पूरो हिकिड़ो किताब बि हुन लिखियो आहे त ताकी सभिनी सियासी धुरनि खे गॾु खणी हलिजे उन बुनियाद ते सभिनी खे उन विजन तहत उन सोच तहत सभिनी खे गॾु खणी हलियासीं ऐं ताकी इहे रवायतूं ख़तमु थियनि तव्हांजी मुफ़ाहिमत जेको गॾु खणी हलण वारी तव्हां ॻाल्हि कयो था अवाम खे छा ॾिनो हिन ॾिसो न उन में अवाम खे को नुक़सानु कोन हो अवाम खे त इन में ज़ाहिर अॻु में इहो हुयो त जेके मां उहो तव्हांखे पहिरियों चयो त अॻु में इहे शयूं हूंदियूं जेको गवर्नमेंट में ईंदो उहो इंजॉय कंदो हुकूमत जेके मुखालिफ़ हूंदा उहे जेलनि में जा दरवाज़ा उन लाइ खुलंदा हुआ इहे पाकिस्तान जी हिस्ट्री आहे तव्हां ॾिसो हे असां खां पोइ इहा इन शइ जो ख़ात्मो थियो आहे त जेके अपोज़िशन में आहिनि जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे बि गॾु खणी हलण जी असां हुकूमत में शामिल थियूं सभु हुकूमत ॾिसो न असां त उहो न चऊं हा त असां पाण वेही मज़ाक कयूं ॿियनि खे छो हाणे जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट मिली आहे हाणे तव्हां छो था चओ असां त गवर्नमेंट पंहिंजी ठाहे वियासीं न असांखे ठीकु आहे सिंध में गवर्नमेंट मिली आहे असां पंहिंजी गवर्नमेंट ठाहे छॾी आहे लेकिन असांखे अगरि को ॿियो को माण्हू असां सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे शामिल थिए थो त असां उन हद ताईं जेसिताईं असां उनजा डिमांड केतिरा आहिनि ऐं केतिरा क़ाबिल क़बूल आहिनि थिया त उनखे गॾु खणंदासीं न त हू पंहिंजे जाइ ते ख़ुशि आहिनि बाक़ी रहियो साल ॿियनि जायुनि ते जेके असांखे जहिड़े नमूने सां असांजे मैंडेट खे चोरायो वियो उहो वक़्त ते साबित थींदो मां जीअं तव्हांखे पहिरियों चयो 97 वारो असगर खान केस आयो त उन में तो ओपन जे सुप्रीम कोर्ट जे साम्हूं चीफ ऑफ आर्मी स्टाफ MI चीफ ISI चीफ उन्हनि सभिनी जी स्टेटमेंट आहे त असां पैसा विराया आहिनि हालांकि असांखे ॾाढो अफ़सोस आहे इन ॻाल्हि जो हाणे जे अदालती जेको सिस्टम आहे उन में हिकिड़े ड्यूअल नेशनलिटी वारे माण्हू खे चवनि था उहा सज़ा आहे त इहो नाअहल करार ॾेई छॾियोसि जेकॾहिं ॿिए जाइ ते शहरियत छो वधो थो ऐं फेक डिग्री जेका हाणे डिग्री शर्त बि न आहे उहा ख़तमु थी वई लेकिन उहो चवनि था उन्हनि खे बि नाअहल करार ॾिनो वियो पर उहे नाअहल छो न थिया जिन पैसा वरिता आहिनि उहो न त को मुखालिफ़ इल्ज़ाम हणे थो हिकिड़े वॾे इदारे सुप्रीम कोर्ट जे साम्हूं अची एतिराफ़ी बयान ॾेई विया आहिनि हिकिड़े वॾे वॾे इदारनि जा सरबराह उन में त पोइ का गुंजाइश ई कोन्हे न तंहिं करे असांजे इदारनि जो बि रवैयो जेके असां सां जहिड़े नमूने सां रहियो आहे उहो सभिनी खे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थो थिए वरी कंहिं ॿिए प्रोग्राम इन्हनि शयुनि खे कंटिन्यू कंदासीं नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थो थिए सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त अला भाई